त ज़रूरु ख़बर पइजी वेंदी, छो त असां पंहिंजे तरफ़ां कोशिशि कई आहे हिन जे हर सेशन खे कवर करण जी। ऐं हिन जो जेको हर सेशन पंहिंजा पैगाम खणी आयो हुयो ऐं कहिड़े मक़सद सां शुरू थियो हुयो उन खे कंक्लूड करण जी उमेद त तव्हांखे हीअ असांजी काविश वणी हूंदी। ऐं हीअ हिकिड़ी इब्तिदा आहे उन सिलसिले जी जंहिंजी इंतिहा त तव्हांजे हथ में आहे ऐं इंतिहा थींदी नाहे कम्यूनिटी जे कमनि जी। बिल्कुलु सही। ऐं दोस्तो तव्हां सभिनी खे इहो बि ॿुधाईंदा हलूं त असांजो ह्यूस्टन जो इहो टियों कन्वेंशन हुयो ह्यूस्टन में। ऐं उमेद त सभिनी हिन डॉक्यूमेंट्री खे इंजॉय कयो हूंदो। ऐं इनशाला हीअ असांजो जीअं नूरनिसा ॿुधायो त पहिरियों प्लान आहे ऐं इनशाला फ्यूचर में बि तव्हांखे ख़ूबसूरत डॉक्यूमेंट्री ॾींदासीं ऐं ख़ूबसूरत इंफॉर्मेशन ऐं नॉलेज ॾींदासीं। जी हा, ऐं इन सां गॾोगॾु ही असांजो पहिरियों तजुर्बो आहे त हिन में थी सघे थो काफ़ी कोताहियूं रहिजी वियूं हुजनि या काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं रहिजी वियूं हुजनि जेकी आईंदा इम्प्रूव करे सघजनि। पर तव्हां इन खे इन नज़र सां ॾिसिजो त ही पहिरियों तजुर्बो आहे ऐं हिन तजुर्बे मां असांखे जेके लेसन्स मिलंदा आईंदा उहे सभु इम्प्रूवमेंट्स तव्हांखे हिननि जे अॻियनि सिलसिलनि में मिलंदियूं। बिल्कुलु ख़ुशि रहो, आबाद रहो, हमेशह तव्हां सां गॾु।